पाकिस्तान में अमरीकी डॉलर जी भेट में रुपए जो अघु वधीक घटिजी वियो आहे। कारोबारी हफ़्ते जे आख़िरी ॾिहाड़े ते इंटर बैंक मार्केट में डॉलर 262 रुपयनि ते बंदि थियो। फॉरेक्स डीलर्स मूजिबि ओपन मार्केट में डॉलर जो अघु 255 रुपयनि मां वधी 270 रुपयनि जी सतह ते अची वियो आहे। हिकु अमरीकी डॉलर ओपन मार्केट में ख़मीस ते 256 रुपयनि में विकिरो थी रहियो हो ऐं जुमे ते 270 रुपयनि ते पहुतो। अहिड़ी रीति इंटर बैंक मार्केट में डॉलर 255 रुपयनि मां महांगो थी 262 रुपयनि में ट्रेड थियो। माशी मामलनि जे माहिरनि मूजिबि डॉलर जे अघ में वाध सां मुल्की कर्ज़ वधी रहियो आहे। इन खां सवाइ ईंदड़ कुझु ॾींहनि में महांगाई वधण जो बि इम्कान आहे। ॿिए पासे नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक डार चयो आहे त जॾहिं असांजी हुकूमत आई त खोड़ चैलेंजिस हुआ, हाणे असां गुज़िरियल सालनि जी सज़ा भोॻे रहिया आहियूं। इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब दौरान हुन चयो त अल्लाह पाकिस्तान खे दुनिया में रहण जे लाइ क़ाइमु कयो आहे। अल्लाह इन खे ठाहियो आहे त इन जी हिफ़ाज़त, इन जी तरक़ी ऐं ख़ुशहाली बि अल्लाह जे ज़िमे आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk